सो ॿाहिरां जेको आहे शयुनि जे अचण में तमामु घणियूं मुश्किलातूं रहियूं। ॿिए पासे जेकॾहिं असां मुल्क जे मईशत खे इन हिसाब सां ॾिसूं त इन जेको आहे सो वधंदड़ जेका कंज़म्पशन रिक्वायरमेंट जे अॻियां आख़िर असां वटि छा आहे जेके चइजे त का बराबरी करे को इन खे अंग्रेज़ी में चइबो आहे ऑफसेट करे पोइ कंहिं तरीक़े सां पंहिंजे इकोनॉमीअ में उहो हिकिड़ो स्पेस पैदा कयूं त माण्हुनि जे लाइ बि कंहिं क़िस्म जो हिकिड़ो प्रॉस्पेरिटी या हिकिड़ो ख़ुशगवार क़िस्म जी ख़बरूं या हिकिड़े ख़ुशगवार हालात रहण करण जी उन जे हवाले सां, ट्रांसपोर्ट जे हवाले सां, एजुकेशन जे हवाले सां, हेल्थ जे हवाले सां, उन्हनि जे पंहिंजी एम्प्लॉयमेंट जे हवाले सां उहे जेके रस्ता आहिनि उहे तॾहिं खुलंदा आहिनि या वधंदा आहिनि जॾहिं मईशत में जेको आहे सो हिकिड़ी ग्रोथ रहंदी आहे। हाणे थोरी देरि लाइ जॾहिं तव्हां पहिरीं ॻाल्हायो पिए त हिकिड़ी यानी कंज़म्पशन इकोनॉमीअ में 27 अरब डॉलर जेके आहिनि तंहिंजी असां वॾी मुश्किल सां एक्सपोर्ट पिया था करियूं 7-8 शयुनि जी, ऐं उन खां पोइ उन सां गॾु असांखे कुझु रेमिटांसिस पिया अचनि वेठियूं। ॿिन्हिनि शयुनि खे मिलाए करे जेको आहे सो असांजी जेका इम्पोर्ट्स आहे उन जे हिन ॿिन्हिनि शयुनि खे मिलाइण खां पोइ बि हुन में को गैप कोन थो नज़र अचे। माना हिकिड़ो एक्सटर्नल जेको आहे सो प्रेशर अचे थो जंहिंजो मतिलबु आहे वधीक कर्ज़ा वठो जेसि ताईं रेवेन्यू ऐं एक्सपेंडिचर जो तालुक़ु आहे त उन में बि तमामु घणो हिकिड़ो जेको आहे सो वाज़े फ़र्क़ु आहे। माना उन फ़र्क़ु खे पूरो करण लाइ वरी कर्ज़ वठण जी जेका आहे सा ज़रूरत पए वेठी त सॼो वक़्तु जेको आहे सो कर्ज़नि वठण जी ज़रूरत जेका आहे सा असांजे हिकिड़ो बजट खे हलाइण लाइ पए थी। हिकिड़ो ॿियो असांखे जेको आहे सो पंहिंजूं जेके रिक्वायरमेंट्स आहिनि ॿाहिरनि मुल्कनि खां उन जे लाइ हिकिड़ो परॾेही नाणो जेको आहे सो बि हिकिड़े ओधर जी शिकिल में कर्ज़नि जी शिकिल में अचे थो। हाणे थोरी देरि लाइ ॿिए तरफ़ जेकॾहिं वाधारे जी ॻाल्हि कंदे इहे ॻाल्हियूं कयूं त पाण ॻाल्हाईंदा रहिया आहियूं 272, 275, 300 हीअ हींअर इंटर मार्केट जेको आहे सो उन में जेको आहे सो जेको डॉलर जो अघु आहे त ॿाहिरी जेका मार्केट आहे उन मार्केट में जेको आहे सो 322 रुपए ताईं जेको आहे सो हींअर चढ़ी वियो आहे। इहे 322 रुपया जेके आहिनि से जॾहिं तव्हां का शइ 250 रुपए में घुरायो या 322 रुपयनि में घुरायो त उन जे मथां जेके टैक्सिस आहिनि उहे उन ई सूरत हाल सां वधंदा आहिनि उन्हनि जो अमाउंट। हाणे जेकॾहिं इन खे चइबो आहे हिकिड़ी फिनिश कॉस्ट यानी ख़तम थी कॉस्ट जेका माण्हुनि जे वापराइण लाइ अचे थी। माना महांगाई जेका आहे सा ॿिन्हिनि हंधा जेके आहे सा अचे वेठी। डोमेस्टिक मैन्युफैक्चरिंग मुक़ामी मैन्युफैक्चरिंग जेका आहे त उन्हनि खे रॉ मटीरियल ॿियूं शयूं ॿाहिरां घुराइणियूं थियूं पवनि। उहे पाण जेको आहे सो हिकिड़े अघनि खे वधाइण में हिकिड़ी वॾी उन्हनि जी ज़िमेदारी आहे, पर उन ज़िमेदारी में होल्डिंग ऐं हिकिड़ो प्राइज़िस जो कंट्रोल न करणु हुकूमत जी जेका आहे सा सघनि खां ॿाहिरि उहे ॻाल्हियूं पंहिंजी जाइ ते आहिनि। पर बतौर कुल जेको आहे सो इन्हनि ॻाल्हियुनि जो आधार जेको आहे सो हिन मैक्रो इकोनॉमिक जेका डिसरप्शन आहे उन जे करे पियो थो थिए। हाणे उन डिसरप्शन खे जेकॾहिं साम्हूं रखी करे असां बिजलीअ जी तव्हां जेका ॻाल्हियूं कयूं त बिजली जेका आहे सा हिन वक़्तु माण्हुनि जे यानी रेंट उहे माण्हू जेके हेठि सतह ते रहनि वेठा अर्बन सोसाइटी जूं ॻाल्हियूं कयूं, हैदराबाद जूं ॻाल्हियूं कयूं, सखर जूं ॻाल्हियूं कयूं, मुर्तखास जूं ॻाल्हियूं कयूं, नवाबशाह जूं ॻाल्हियूं कयूं, कराची जूं ॻाल्हियूं कयूं त हिकिड़ो माण्हू जेको आहे जेको रेंट ई 10,000 वेठो ॾिए ऐं हुन जो बिल 12,000 अचे त मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में तव्हां सम्झो था त इन खे गॾे करे हिकिड़ो CPI ठहंदो आहे जंहिंखे इन्फ्लेशनरी हिकिड़ो इंडेक्स चयो वेंदो आहे। उहो इंडेक्स जेको आहे सो हुनजी जेका हिकिड़ी इनकम आहे उन इनकम में बि फ़र्क़ु जेको आहे सो इन करे अचे वेठो जो उनजे घर में जेकॾहिं ॿ माण्हू बरसरे रोज़गार हुआ त हींअर हिकिड़ो रहिजी वियो आहे छो जो अनएम्प्लॉयमेंट वधे वेठी। बिल्कुलु सही था चओ। मैशत में सघ न हूंदी त अनएम्प्लॉयमेंट वधंदी आहे। इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे जेकॾहिं असां जोड़े करे साम्हूं आणियूं त हिकिड़े आम माण्हू कीअं पियो मुतासिर थिए त असां इहो चवंदासीं उहो तमामु बुरी तरीक़े सां मुतासिर थियो आहे। इन करे उहो माण्हू हींअर जेको आहे सो पंहिंजो हिकिड़े अंग्रेज़ी में चइबो आहे लॉ एंड ऑर्डर जो मतिलबु आहे त तव्हां जेको कुझु डिसिप्लिन आहे उनखे ख़राबु कयो। लॉ जो मतिलबु आहे त लॉ जी परवाही न कयो। उहा ई सूरत हाल आहे। इहा हिकिड़ी आख़िरी नहज आहे जॾहिं माण्हू जेके आहिनि से मजबूर थी करे ॻाल्हियूं कंदे ऐं जेको आहे सो हिकिड़ो नाराज़गी जो मुज़ाहिरो कंदे ऐं उन जे बावजूद बि जेके असांजा लेजिस्लेटर्स आहिनि या उन्हनि जा नुमाइंदा आहिनि उन्हनि का पॉलिसी साज़ी में का अहिड़े क़िस्म जी का हिकिड़ी यानी शिद्दत या जेके चइजे त को एतिरी जेका आहे सा हुन में का महिनत कोन कई
जो घटि में घटि इन इन्फ्लेशन जेका हाणे 30% अञा मार्च कंदी उनखे घटाइण में को पंहिंजो किरदारु अदा कनि हा। हिन वक़्तु पाकिस्तान में जेको इलीट आहे, मथियों तबिको आहे, उन मथे तबिके खे जेको आहे सो एतिरो असरु कोन पियो थो थिए जेतिरो हेठि तबिके। बिल्कुलु सही था चओ, बिल्कुलु सही। अच्छा मेमन साहब, जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं कुझु ॾींहं पहिरियां अफ्रीका में ब्रिक्स जो इजलास थियो आहे। ब्रिक्स तव्हांखे ख़बर आहे त जेको ब्लॉक ठहियो आहे त उहो जेके ताक़तवर मालियाती इदारा आहिनि आलमी, त उन्हनि जे मुक़ाबले जो हिकिड़ो G7 ऐं G20 इन तिर्ज़ जो हिकिड़ो इदारो ठहणु वञे पियो। त चीन पाकिस्तान खे बि दावत ॾिनी आहे ऐं मुख़्तलिफ़ मुल्क बि उन में शामिलु थियणु वञनि पिया। ऐं छा था सम्झो त जेको इहो ब्रिक्स जेको ब्लॉक आहे, ग्रुप आहे, या जेको इदारो अॻिते हली ठहंदो, त छा था सम्झो त इन सां पाकिस्तान जहिड़नि मुल्कनि खे को फ़ाइदो मिलंदो, को लाभ मिलंदो, या इहे बि वरी हिकिड़ो नओं बार हूंदो जेको मुल्कनि जे मथां पवंदो ऐं उहे मुल्क जेके आहिनि उहे वरी उन कर्ज़नि में, उन दुबण में उहे फासंदा वेंदा? ॾिसो, ॻाल्हि दरअसल इहा आहे त दुनिया में ट्रेड खे ऐं वापार खे वधाइण लाइ इन क़िस्म जा जेके रीजनल मुआहिदा, इन क़िस्म जा मुआहिदा जिनखे अंग्रेजी में प्लूरिलैटरल चयो वेंदो आहे, त कुझु मुल्क गॾिजी करे हिकु डेवलप्ड इकोनॉमी जो हिसा हुजनि, उन्हनि सां गॾु डेवलपिंग इकोनॉमीज़ इकठो थियनि। कुझु सियासी बि इंट्रस्ट हूंदा आहिनि, कुझु ग्लोबल पॉलिटिक्स जा बि इंट्रस्ट हूंदा आहिनि, पर हुन सां गॾोगॾु ट्रेड जा इंट्रस्ट बि जेके तय हूंदा आहिनि। हिकिड़ो प्रोड्यूसर आहे, हिकिड़ो वापराईंदड़ आहे। असां जेके आहिनि से घणो करे जेको आहे सो प्रोड्यूसर जे बजाए हिकिड़ो वापराईंदड़ तौर ते मुल्क शनाख़्त थिया आहियूं। पर ईअं बि कोन्हे कुझु जेको असां प्रोड्यूस कयूं था उहो इन्हनि मुल्कनि मां, जंहिंमें तव्हां ब्रिक्स जी ॻाल्हि कई, उन में जेकॾहिं असां फ़ाल रहंदासीं त उते कुझु न कुझु असांजो ट्रेड जेको आहे सो वधंदो। छाकाणि हिन वक़्तु जेका ट्रेड जी मर्कज़ियत आहे उहा आहे यूरोपियन यूनियन ऐं उहा आहे यूनाइटेड स्टेट्स। जंहिं वधि में वधि असांजो ट्रेड वञे थो। बाक़ी ॿ टे ब्लॉक्स जेकॾहिं गल्फ में अचूं, UAE थियो, सऊदी अरेबिया थियो, कुवैत थियो, इहे कुझु मुल्क आहिनि। माना असांजो ट्रेड जेको आहे सो हिकिड़ो तमामु लिमिटेड 6 खां वठी 8 प्रोडक्ट्स ऐं 6 खां वठी 8 डेस्टिनेशन ते आहे, जेको ग़लति आहे। इकोनॉमिक्स में हमेशह जॾहिं डाइवर्सिफिकेशन थींदी आहे, ब्लॉक्स वॾा थींदा आहिनि, डेस्टिनेशन ऑफ ट्रेड, वापार जा इंट्रस्ट फैलिजंदा आहिनि ॿियनि मुल्कनि ॾांहुं, त उते कुझु न कुझु जेको आहे सो वापारु जेको आहे सो ॿिन्हिनि मुल्कनि जे इंट्रस्ट में हलंदो आहे। तव्हां मूंखां का शइ वरिती, उन तव्हांखां का शइ वरिती, त थोरो इन नए ब्लॉक्स में मुंहिंजे परे ख़्याल में कुझु इन क़िस्म जा कॉन्सेप्ट आहिनि। त हाणे जेको वापारु आहे उहो वापारु, छाकाणि त यूरोपियन यूनियन ऐं अमेरिका में जेके लिमिटेशन पए थो पैदा थियनि, इन नए हिकिड़ो आलमी जेको बहरान आहे इन्फ्लेशन जो, उनजे करे जेका माण्हू जेके आहे त उन्हनि जी हिकिड़ी बेतहाशा जेका ख़रीद हुई उन में काफ़ी फ़र्क़ु अची चुको आहे। त उन फ़र्क़ु खे जेको आहे सो किथे न किथे त आख़िर असांखे कैप्चर करिणो आहे, वापारु पंहिंजो वधाइणो आहे। त इन्हनि ब्लॉक्स में वधि जेके ब्लॉक्स आहिनि जिन में असां जेको आहे सो उहे शयूं जेके उहे ॿियनि हंधा वेठा इंपोर्ट कनि ऐं असां यूरोपियन यूनियन ऐं अमेरिका खे वेठा एक्सपोर्ट कयूं, त उन्हनि शयुनि जी हिकिड़ी ॿी जहत यानी ॿी हिकिड़ी डेस्टिनेशन मिलंदी जेका ब्रिक्स जे सूरत में हूंदी। ब्रिक्स जे सूरत में जेको सेटलमेंटूं आहिनि, मां सम्झां थो त उहे RMB जे शनाख़्त ते थींदियूं या कंहिं ॿिए हिकिड़ी करंसी में जेके चइबो आहे त हिकिड़ो कॉमन करंसी लेवल अची वेंदी। त जीअं इहो डॉलर जेको आहे, जंहिंजी जेका आहे सा मार असांजे मथां तमामु बुरी तरीक़े सां पई आहे, छाकाणि त इहा हिकिड़ी पॉलिटिकल इकोनॉमी आहे। डॉलर जेका आहे सा पॉलिटिकल इकोनॉमी आहे, छाकाणि त दुनिया भर में जेको वापारी सेटलमेंट थियनि थियूं उहे स्विफ्ट सिस्टम में थियनि थियूं। सही मेमन साहब, इन करंसी ऐं गॾियल करंसी ते बि ब्रिक्स में ॻाल्हियूं थियूं आहिनि ऐं उन ते बि मुख़्तलिफ़ तजवीज़ूं बि आहिनि। पाण इन ते उमेदु कयूं था त कंहिं ॿिए प्रोग्राम में इन ते ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। अॼु वक़्तु जेको आहे ॾाढो मुख़्तसिर आहे। तव्हांजी वॾी महिरबानी, लख थोरा तव्हां टाइम ॾिनो। नाज़रीन, प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो, ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।